नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे पीर जे ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ लॻ पसंदि जो परणो कंदड़ नौजवान जे घर ते हमिलो थियो आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीर जे ॻोठ में नौमान अली। जी नौमान, इन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जीअं त पीर ॻोठ लॻ पसंदि जो परणो कंदड़ नौजवान जे घर ते हमिलो, संदसि माउ अगवा, पीर ॻोठ पुलिस पारां जवाबदार जो पीछो करण ते मुक़ाबिलो, हिकु हमलेवार मारिजी वियो, संदसि पुटु ज़ख़्मी। रिपोर्ट मूजिबि पीर ॻोठ लॻ ॻोठ राहूजा में पसंदि जो परणो कंदड़ नौजवान ज़ीशान राहूजा जे घर ते हथियार बंदनि हमलो करे संदसि माउ अख़्तियार बेगम राहूजा खे अगवा कयो वियो। अहिड़े इतला खां पोइ पीर ॻोठ पुलिस अगवा थियल औरत खे बाज़ियाब करण लाइ जवाबदारनि जो पीछो कयो त मंगर जी पुल वटि जवाबदारनि ऐं पुलिस विच में मुबैना मुक़ाबिलो थियो, जंहिंमें हिकु जवाबदार वहीद राहूजो मारिजी वियो, जॾहिं त मारिजी वियल वहीद राहूजे जो नौजवान पुटु सोराब राहूजो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। ॿुधायो वञे थो त हिकु ॾींहुं नौजवान ज़ीशान राहूजे ॻोठ फज़ल राहूजो जे नारी रोज़ीना धीउ क़ुर्बान राहूजे सां पसंदि जो परणो कयो हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।